मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जिता से दिलताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो भरसां हाजी शेर खान दुल जे रहवासी नौजवान शाहज़ेब वल्द शाहनवाज दुल खां नामालूम हथियार बंदन पारां हथियारनि जे ज़ोर ते 50,000 रुपया कैश, मोबाइल फ़ोन ऐं सीटी मोटरसाइकिल 2024 मॉडल 404 करे फ़रार थी विया। मुतासिर धुर जे माण्हुनि पारां मोरो थाणे जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जी अॻवानी में आरिफ दुल, मोहरम दुल ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन जो चवण हो त मोरो शहर अंदरि मुसलसल चोरियुनि ऐं फुरनि जी वारदातुनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। मोरो पुलिस अमन ऐं अमान कराइण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। मुज़ाहिरीन पारां वज़ीर आला दाख़िला सिंध ऐं वज़ीर क़ानून सिंध ज़ियाउल हसन लंचार, IG सिंध पुलिस ऐं SSP नौशरो फ़िरोज़ खां मुतालबो कयो आहे त मोरो शहर अंदरि ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे मोरो जे शहरियुनि खे अमन ऐं अमान जी सूरतहाल खे बहाल कराए ॾिनी वञे। होॾां मुतासिर धुर पारां मोरो थाणे ते हिन वाक़िए जी अंसी दाख़िल कराई वई आहे। हाजी शेर खान ॻोठ एॾा लथासीं जोड़ा टे एॾा अॻु ॾिनो पुड़ियो चयूं बि हथियार हुइनि मूंखे चयूं बि किस मां पैसा कढियूं, बटू कढियूं, 50 पैसा हुआ बटूअ में ऐं मोबाइल कढियूं, गाड़ी घोड़े हलियो विया। घणा ॼणा पुट? टे ॼणा हुआ, 50,000 पैसा हुआ। छाते आया गाॾीअ ते हुआ। गाॾीअ ते जीअं असां हेठि लथासीं हिते अॻु ॾिनो पोइ आया सिलो मां अकेलो नालो तव्हांजो? शाहज़ेब। भरी थी बंदि